अस्सलाम वालेकुम नाजरीन, सिंध सोशल न्यूज़ सां गॾु आहियां मोहम्मद अमीन सियाल। कराची खां के अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त कराची साइड वारे इलाइक़े में गारमेंट फैक्ट्री में सुबुह 4 वॻे खां बाहि लॻी आहे, जंहिंमें सुबुह खां सॼी कराची जो फायर ब्रिगेड अमलो बाहि विसारण में मसरूफ़ आहे, पर शाम ताईं बाहि ते क़ाबू न अची सघियो आहे। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं मुसलसिल बाहि विसारण जी कोशिश में आहिनि, पर बाहि ते कंट्रोल न करे सघियूं आहिनि। जिते रेंजर्स ऐं पुलिस जा वॾा दस्ता ऐं सॼे पाकिस्तान जी मीडिया पिणु मौजूदु आहे, जंहिंमें करोड़ रुपयनि जो नुक़सानु थियण जा इतला आहिनि, पर बाहि जी शिदत में को बि फ़र्क़ु न अची रहियो आहे। आसपास जा रहायशी इलाइक़ा ऐं फैक्ट्रियूं बि ख़ाली करायूं वयूं आहिनि ऐं फायर फाइटनि वारा बाहि ते क़ाबू पाइण जी हर मुमकिन कोशिश में मसरूफ़ आहिनि, पर बाहि विसमण जो नालो ई नथी खणे। ज़मीर अवान, सिंध सोशल न्यूज़, कराची।